अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातो। हिकु वारो ॿीहर सभिनि दोस्तनि जो वॉइस ऑफ चवाण टीवी में ख़ुशि आमदीद। साॻी कचहरी साॻी माण्हू वेठा आहियूं। जीअं चयो वेंदो आहे असां वटि त सुठी महफ़िल सुठा माण्हू भले आया अखियूं आतियूं हुयूं जिन लाइ से हली आया। अहिड़ी महफ़िल मचियल हुई त साईं अख़्तर सखीराणी जेको उस्ताद ख़ान साहब मंज़ूर सखीराणी जो भाटियो आहे उहो बि महफ़िल में अची वियो। त अहिड़े शख़्सियत जे जंहिंजो नालो ई ख़ान साहब आहे त उनजे ख़ानदान मां को माण्हू हुजे ऐं असांजी महफ़िल में उनजो ज़िक्र न थिए त साईं अख़्तर सखीराणी साहब खे चवंदासूं त पंहिंजो मुख़्तसर तारीफ़ करवाए। ऐं सऊदी अरब में घणे अरसे खां रहे पियो ऐं महफ़िल मौसीक़ी सां केतिरी दिलचस्पी आहे। साईं सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, हिन ग़रीब खाने ते मुलाक़ात थी आहे, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। ऐं नाचीज़ अख़्तर सखीराणी मुंहिंजो तालुक़ दादू सां आहे ऐं असांजे महान शख़्सियत ऐं महान रागी चाचा मंज़ूर सखीराणी साहिब जन जे कुटुंब सां उहो असांजो चाचा आहे ऐं मुंहिंजो बिरादर मंज़ूर सरवर सखीराणी साहिबु उनजो नंढो बिरादर आहे। अच्छा साईं, तव्हांजे ख़ानदान मां सभई रागी आहिनि या कुझु? उस्ताद मंज़ूर सखीराणी जे हवाले सां तव्हांजे ख़ानदान में केतिरा रागी आहिनि? साईं तक़रीबन काफ़ी रागी आहिनि, हिन फ़न सां लाॻापा आहिनि सभिनी जा तक़रीबन। साईं, तव्हां राग जी बाक़ाइदे सिखिया वरिती आहे या शौक़िया ॻाईंदा आहियो? साईं अल्हम्दुलिल्लाह सुठनि उस्तादनि खां तरबियत वरिती आहे ऐं सुठे ख़ानदान सां लाॻापो आहे। जीअं तव्हांखे ज़िक्र कयोसीं चाचा मंज़ूर सखीराणी साहिबु ऐं असांजो बिरादर सरवर सखीराणी साहिबु हिन फ़न में बिरादर त मौजूदु हुयो ईअं चवंदासीं, बाक़ी चाचा असांखे अलासी हयाती ॾे उहो अञा ताईं माशाल्लाह हिन फ़न में। साईं असल में पहिरियां त शौक़िया जॾहिं इंसान खे जुनून ईंदो आहे, इश्क ईंदो आहे त शौक़िया थींदो आहे, पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ प्रोफेशनल थी थो वञे, पोइ यानी की ॼण प्रोफेशनल थी आहियूं हींअर अल्हम्दुलिल्लाह। ॿाहिरनि जी दोस्तनि जी मोहबत जे हुजण करे अल्हम्दुलिल्लाह मोट मिले पई हिन फील्ड खे ॼण मुसलसिल लाॻातार रस्तो वठियो पिया हलूं। साईं खे अर्ज़ु कंदासूं त असांखे ख़ान साहब उस्ताद मंज़ूर सखीराणी जो को मशहूरु गीत ॿुधाईंदा। बिल्कुलु बिल्कुलु साईं, ज़रूरु। साईं उस्ताद बुखारी साहिब जी ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं चाचा मंज़ूर सखीराणी साहिब जो बि गीत ॻायल आहे कि हिन दौर जो तव्हांजे जो पेश ख़िदमत आहे, उमेद आहे त ज़रूरु पसंदि। प्याज बुखारी पल मशवरो मान ॾिनो मुर्दो थी पवंदे मियां मूंखे तहकी चयो वादी
मुर्दो थी पवंदी मियां मुर्दो थी पवंदी मियां मूंखे तहकी कयो मूं चयो जाने प्यार बिना जिया हटकी 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 वनिया दिले हटकी 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 वनिया हटकी 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 तुझो हुस्न तो मिला यार करे तुझो हुस्न तो मिला यार करे हर रोज नवासी गाल करे तुझो हुस्न तो मिला यार करे हर रोज नवासी गाल करे तुझो नाम कदा मार करे गम आशिक से के लोग मनिया गिर दिले हटकी वनिया गिर दिले हटकी 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 वनिया गिर दिले हटकी वनिया गिर दिले हटकी 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 हटकी
लगाई उस्ताद घणो समझाई पर मिटड़ी नटकी नटकी वनिया किर दिले ओ वनिया किर दिले हटकी 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 वनिया किर दिले हटकी वनिया किर दिले हटकी 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 जहिड़ो हाल साईं साईं महिरबानी साईं ज़बरदस्त ज़बरदस्त अख्तर साहब मंज़ूर सखरानी साहब जूं यादगिरियूं ॾियारे छॾियूं त साईं खे हिकु बार ॿीहर बि चवंदासूं त को उस्ताद बुखारी जो ई को सुठो कलाम ठाहे इंशाअल्लाह ज़रूरु साईं वॾी महिरबानी चैनल DOC चव्हाण जे तरफ़ां साईं जन साईं सूमर खां चव्हाण साहब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि जी फरमाइश में ही ख़ूबसूरत गीत उस्ताद बुखारी खे पेश ख़िदमत आहे उमेद आहे ज़रूरु निकिरिया नजीबतों निकिरिया नजीबतों मुदी आशिकन जूं दर्द भरी दिल करे दम दम में गाऊं दर्द भरी दिल करे दम दम में गाऊं अली गुल करे इश्क में मुझू मनो सब वाऊं खड़ी सब साहूं आयुष का दर्दोस्त सच हिकिड़े शहर में गाऊं गयो गयूं हिकु सच हिकिड़े शहर में गाऊं गयो गयूं बेदर्द लोग बंद खणी दर्द जो बेदर्द लोग बंद खणी दर्द जो हिकु सच हिकिड़े शहर में गाऊं गयो गयूं हिकु सच हिकिड़े शहर में गाऊं गयो गयूं बेदर्द लोग बंद खणी दर्द जो बेदर्द लोग बंद खणी दर्द जो
दलो कबंद खणी दर दर शख्स मेरे शहर में नाम खड़ी कयो एक शख्स मेरे शहर में नाम खड़ी कयो बेदर दलो कबंद खणी दर दर कयो बेदर दलो कबंद खणी दर दर कयो बेदर दलो कबंद खणी दर दर कयो। साईं ज़बरदस्त अॼु साईं मंज़ूर सखराणी जूं यादूं भाऊ अख्तर सखराणी जे आवाज़ में साईं ख़ूबसूरत गीत आहे उस्ताद बुखारी जो मां छो बि रुनो आहियां पर यार रुनो आहियां ख़ासि तौर ते ही गीत उस्ताद बुखारी जो भा सिकंदर सिंधी ऐं उन चीज़ असां पाण में गॾु संगत कंदा आहियूं त ॾाढो मज़ो ईंदो आहे सो अॼु बि दिलि थी चए त वॉइस ऑफ चौहान में हीअ असां गॾिजी गुनगुनाईंदासीं इंशाअल्लाह हिन गीत खे चार चंड लॻंदा आहियूं तव्हांखे उमेद आहे ज़रूरु पसंदि ईंदो। सुभाणे सुखदा है गात हूंदा हिकिड़े सुभाणे सुखदा है गात हूंदा हिकिड़े ओ दिल परे दे कभी नाहे उमर खान जवान साहब ने कानों में फरमाया तो उस्ताद बुखारी कलाम है वॉइस ऑफ जहान के थ्रू साईं जन जी मेहरबानी सुकेर तो पर जाए सुकेर तो पर जाए सुकेर तो पर जाए मेरी मेरे दिल यार
वाह, जबरदस्त जबरदस्त।